600 रुपए का सेल लगाया है। ले लो ये खान भाई ने जोकर का रेड़ा लगाया हुआ है। खान भाई कैसे है? तबियत सही? जोकर बूट हर वैरायटी तव्हांखे मिलंदी, हर बूट तव्हांखे मिलंदो। लाला ये कितने का है? ये है ना, बहुत शुक्रिया बहुत शुक्रिया। आप खाओ आप, मैंने 900। हाँ हंस क्यों रहे? अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां कराची लाइट हाउस में मौजूद आहियां। हिते तव्हां रोड ते ॾिसी सघो था, वॾी रश लॻी पई आहे। रेड़ा हिते सवनि जी तादाद में लॻंदा आहिनि ऐं चपलियूं बूट कीटो वग़ैरह नंढनि जा ॿारनि जा ऐं वॾनि जा हिते खपंदा आहिनि। सो अचो जेतिरो मां वीडियो रिकॉर्ड करे सघुमि, छो जो ज़्यादा जेके पठान हूंदा आहिनि कम्यूनिटी, जेके अफ़गानी पठान हूंदा आहिनि उहे वीडियो रिकॉर्ड करणु न ॾींदा आहिनि। सो जेतिरो थी सघे मां कोशिशि करे वीडियो भरे करे तव्हांखे ॾेखारींदुमि। सो वॾी मार्केट आहे, वॾी मार्केट न पर आचर वारे ॾींहुं लॻंदी आहे ऐं रुॻो सवनि जी तादाद में रेड़ा तव्हांखे नज़र ईंदा। ही रश तव्हां ॾिसी सघो था त आचर वारे ॾींहुं सवनि जी तादाद में हिते रेड़ा लॻंदा आहिनि। सवनि जी तादाद में हिते रेड़ा लॻा पिया आहिनि, चपलियूं जोकर ऐं कीटो वग़ैरह हर शइ नंढड़नि वॾड़नि जा ॿारनि जा फैमिली समेत माण्हू हिते ईंदा आहिनि ऐं हितां ख़रीदारी कंदा आहिनि। वॾी हीअ आचर बाज़ार जेकी रेड़नि जी बाज़ार आहे उहा हिते हीअ लॻे थी पई। तव्हां ॾिसो चपलियूं जेको आहे सो ये खान भाई ने जोकर का रेड़ा लगाया हुआ है। खान भाई कैसे है? तबियत सही है? ये कितने का पड़ेगा? हाँ 650 के। 650 का है, वाह वाह। और ये 1200 के। ये 1200 का है, 600 का है। आपने लिया है दोस्त? अच्छा लेना है भाई। ये कितने का? 650। 600 रुपए का, 600 रुपए का सेल लगाया है। ले लो बहुत शुक्रिया बहुत शुक्रिया। आप खाओ आप, मैंने खाया। ये 950। 900। हाँ हंस क्यों रहे? हंस क्यों रहे? कॉमेडी निकली है क्या या शादी की तारीख पक्की हो गई है? एक कीटो जो रेड़ो लगो पियो है, ये कीटो का जो है ना रेड खान भाई से पूछते हैं। खान भाई क्या रेट लगा है? ठीक है, शुक्र है। ये कितने का चप्पल? 300 रुपए। ओए और ये 600 रुपए। 600 रुपए का मुख्तलिफ दाम है। और ये 600 का। ये भी 600 का, 600 का और 300 का। ये 650। कितने का? 650 रुपए। अच्छा माशाल्लाह भाई। ये देखो कीटो भाई ने लगाया हुआ है रेड़े पे। 1500 ही जोकर बूट हर वैरायटी तव्हांखे मिलंदी, हर बूट तव्हांखे मिलंदो। लाला ये कितने का है? ये कितने का है? 1800 का। भाई ये 1800 का दे रहा है, वाह। हिन रेड़े ते कहन वारा बूट लगा पिया आहिनि, नंढड़ा वॾड़ा पितकड़ा बूट लगा पिया आहिनि। रेड़े वारो मौजूदु न आहे, न त मां तव्हांखे रेट वठी ॾियां। बाक़ी ही तव्हां ॾिसो ज़बरदस्त बूट ही लगा पिया आहिनि पूरे हिन रेड़े ते। तमामु घणी रश आहे बूटनि ते ऐं हिते सवनि जी तादाद में चप्पल बूट तव्हांखे मिलंदा रेड़नि ते।